घर आमिना ओ लुडे लुडे पीघो प्यो बानिया बिना आयो मोहम्मद घर आमिना ओ लुडे लुडे पीघो प्यो बानिया बिना आयो मोहम्मद। समझो त आमिर खान वारनि मुंहिंजे महबूब जो काज कयो आहे। अॼु मुंहिंजे महबूब जो प्रोग्राम तव्हां ॼाणी आहियो। मुंहिंजे महबूब जा काज जो सॾु तव्हांखे इन कौड़ा खान जे अहलो अयाल ॾिनो आहे ऐं तव्हां ॼाणी मां पंहिंजे सुहिणे जो सना ख़ान हिन महफ़िल जो घोट मदीने वारो साईं आहे। सुभान अल्लाह। जेके ॼाणियुनि जा आदाब हूंदा आहिनि पाण खे ख़बर अथव। चओ आयो मोहम्मद घर आमिना चओ ओ लुडे लुडे पीघो प्यो बानिया बिना आयो मोहम्मद। शेरो मुंहिंजे महबूब जो सभई गॾिजी चओ आयो मोहम्मद घर आमिना ओ लुडे लुडे पीघो प्यो बानिया बिना आयो मोहम्मद। ओ झुलियो चंड झोलिया में चांडाण थी सुभान अल्लाह। खुदा जी खुदाई में सुरहान थी हो लबलानी लगल अखे कुदरती कजल वडी रमज़ रखल हो लबलानी लगल हथ सभई नथा करो हो लबलालिया लगल अखे कुदरती कजल वडी रमज़ रखल ये सिंगार काॾों आया इहे सब सिंगार इहे सब सिंगार दातर ॾिना लुडे लुडे पीघो प्यो बानिया बिना आयो मोहम्मद घर आमिना ओ लुडे लुडे पीघो प्यो बानिया बिना आयो मोहम्मद। ॿियो मिसरो 3 करोड़नि जो आहे तव्हां ॿ दफ़ा त चओ सुभान अल्लाह। माशाअल्लाह माशाअल्लाह। सुभान अल्लाह। उन्हीं रात कुदरत जो को राज हो अॼु केॾो मज़ो आहे महबूब जो ज़िक्र थो हले। हे भया सरदारनि जे बंगले में केॾो मज़ो आहे ऐं जंहिं राति मुंहिंजो महबूब आयो हूंदो उन राति में मज़ो न हो। उन्हीं रात कुदरत